अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन दोलाम ड्रामे में अॼु नई अपडेट साम्हूं आई आहे। तव्हांखे ॾींदा हलूं। साम्हूं तस्वीरां तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग जूं। दोस्तों, इन ड्रामे में जेको आहे कालू साहब बि आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो, ऐं जेको आहे दोस्तों ॿिया पुराणा अदाकार ज़हर ज़िंदगी वारा घणा अदाकार इन ड्रामे में मौजूदु आहिनि। दोलाब ड्रामे में इन में जेका शूटिंग हली रही आहे ऐं साम्हूं तस्वीरां कालू जूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो बि आहे। यानी बहितरीनु अदाकार ज़हर ज़िंदगी वारा बि, तकरार वारा अदाकार बि इन ड्रामे में शामिलु आहिनि ऐं भरपूर शूटिंग करे रहिया आहिनि। ऐं बख़्त साहब बि आहे जेको तकरार ड्रामे में हुयो, उहो बि हिन में आहे। ज़हर ज़िंदगी वारा अदाकार काफ़ी इन में आहिनि। ज़बरदस्त शूटिंग हली रही आहे। साॻी जाइ ते जिथे ज़हर ज़िंदगी जी शूटिंग थी हुई, मीरपुर माथेलो में लोकेशन साॻी आहे। साॻिया उताक, साॻिया वण, साॻिया वथाण, ऐं उते दोलाब ड्रामे जी हिकु भरपूर शूटिंग हली रही आहे। हीउ महीनो खनि लॻंदो दोस्तों हिन जे पहिरें स्पेल खे मुकमिल थियण में। उन खां पोइ हिन जी स्टार्टिंग थींदी, लेकिन चंड ग्रहण उहो चंद ॾींहंनि जे अंदरि ईंदो। उन जी हर शइ मुकमिल आहे। बसि हाणे कुझु ॾींहं इंतज़ारु।